नाज़रीन, सॼी सिंध जियां शाहपुर चाकर में भी रमज़ान के भलारे महीने में महांगाई जो तूफ़ान बर्पा थियल है, जंहिंजे करे अवाम सख्त परेशान है। इन हवाले से शहरनि धरती टीवी के रिपोर्टर आशिक हुसैन झुलण से कड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो तो ॾिसूं। अदा कम की पोजीशन या जे महांगाई के करे अगे का काफ़ी घट है। बस अगे साल के निस्बत का महांगाई के करे इन साल थोड़ी मड़ी घट है। सो न अगे बुकरम असांखे मिलंदो 180 रुपया 190 रुपया वाल, हाँ असांखे वो मिले तो 230 रुपया, कॉलर मिलंदो असांखे 12 रुपया, हाँ वो थी वियो 16 रुपया। तो उन हिसाब से लाजमी हाँ महंगाई जितनी थी उन हिसाब से लाजमी सिलाई भी तो वधंदी। काम इस मरतबा कम है, महंगाई ज़्यादा होने की वजह से डॉलर महंगा हुआ है और डॉलर महंगा होने से माल भी महंगा है, चीज़ें भी महंगी हुई हैं, इसलिए कस्टमर भी बहुत कम आ रहा है। पिछले साल की निस्बत इस मरतबा काम बहुत कम है। महंगाई उरूज ते आहे, को गरीब माण्हू कपिड़ो वठे थो त वठण खां पहिरीं सोचे थो त भई आउं सिलाई किथां आणींदुसि, ऐं महांगो कपिड़ो आहे, कपिड़ो बि उन रेट खां मथे आहे। इन जे करे हिन वक़्तु कपिड़े जी उनजी दर्जी जे कम जी ॻाल्हि कोन्हे। साईं महंगाई हिन चक्कर तमाम तेज़ थी वियो आहे। कपिड़े जा रेट घटि में घटि 20 रुपया मीटर ते महांगो थियो आहे। इन जे हिसाब सां ख़रीदारी माण्हू गरीब माण्हू चारा आहिनि उन्हनि जी तमामु घटि थी वई आहे। तमामु तेज़ महंगाई थी आहे। जेको 700 रुपया अॻो खपाईंदा उहो हींअर 800 850 900 रुपए ताईं थी वियो आहे। साईं इन दफ़े पोइ सालनि खां बि तमामु घणी महांगाई थी वई आहे ऐं हद खां वधीक महांगाई जे करे माण्हू चढ़नि ई कोन था। जेके चढ़नि था उहे कपिड़ो ॾिसियो सॼो दुकान खोलाए उन खां पोइ जिन में रेटनि ते ॻाल्हि कनि त उहो रेट जे ॿुधियो ई छिरकिजी था पवनि ऐं उहो न वठण जी सादत थिए थी, उन्हनि जी उहो न वठी था सघनि। 5 रमज़ान या 6 रमज़ान ते माण्हू मतिलबु रूज ते ईंदा, कपिड़ा वग़ैरह जूता उहो का अहिड़ी शइ आहे कोन। मतिलबु मज़ो बि न आहे, एॾी महांगाई आहे। हर शइ पेट्रोल घी हू जेका बि शइ ॾिसो हर शइ में भाव भरी पई आहे। गरीब माण्हू वठे त वठे छा वठे। कारोबार की पोजीशन अगे का कुछ घट है। डॉलर की महंगाई के करे पानी की घटताई है। इन जे करे रमज़ान शरीफ जो त्यों शुरू थी वियो आहे। ईद में बाक़ी वञी कुछ ॾींहं रहिया आहिनि। महांगाई जे तूफ़ान दुकानदारनि सां गॾोगॾु आवाम खे मुंझाए छॾियो आहे। तेज़ी सां ईंदड़ हिन महांगाई जे सुनामी हर तबिके जे माण्हुनि ते पंहिंजा गहरा असर छॾिया आहिनि। बाज़ारनि में ख़रीदार न हुजण सबबि दुकानदार ॾाढो सख़्तु परेशान आहे। पंहिंजा वीचार धरती टीवी सां कुझु हिन रीति वंडिया आहिनि।